घणी देर रहंदो? मुंहिंजो बस रुबीना कॾहिं क़तल कयो? रुबीना खे सही मां हुई मुकराची। हा मूं ॾे फोन आई त बाबा जल्दी कोई तुंहिंजी छोकिरी गुज़ारे वई आहे। हा मां जे पहुतमि त जेको मिसाल जी ॻाल्हि खणी वियो हुयो उन जे भाउ अची कंहिंखे पोइ ॾिनो हुनजे मामे खे ॾिनो। हुनजे मामे खे ॾिनो। मामे हुनजे खां पिस्टल बर्दाश्त न करे सघियो, छोकिरी खे ठोकी। न त साईं के चङे खे ॾियणी हुई। मिसाल पोइ चङो वाको बिरादर जो पाड़े वारो वाको अमीर आहे कहिड़े खे बि ॾिबी। मूंसां ज़ुल्म इहो थियो जेके खणी विया राति जे टाइम ते सुबुह जो 3 बजे अची वरी बि हुनजे मामे खे ॾिनी। वरी बि हुनजे मामे खे ॾिनी। अच्छा ही जेको क़तल कयो न रुबीना खे तव्हांजी धीउ खे जी उहो कहिड़ी जॻह ते कयो? उहो साईं जेको कयूं त परियूं चोरी आहे जारो करो हिन ई ॻोठ में? हा हिन ई ॻोठ में रस्तड़ो आहे जारो चोटो फायरिंग ते माण्हू न थिया? जी फायरिंग ते जेके रौशियार आहे जेके हुननि जी मुखालफ़ वारा हुया जेके फोटूं कढनि पिया ऐं वीडियो भरनि पिया हुननि ई पाण जेको छोकिरी खणी आया उहे ई पाण हुया जेके भरण वारा उहे ई पाण असां मां कोई बि कोन। बाक़ी हुनजो मामो जेको हो तव्हांजो वालिद साहब बि वीडियो में नज़र अचे मुंहिंजो बाबो जेको वालिद साहब आहे उनखे चयूं त कुंवारी छोकिरी जेका जल्दी पहुच ऐं ही मिली आहे ही मारिजी वई। अच्छा बाहुनि पकड़ियो केरु बीठा? जी बाहुनि जेको बाहूं पकड़ियो हिकु सलीम आहे ऐं ॿियो छोकिरो अलाए कहिड़ो बि आहे जेको हिननि सां गॾु आहे। अच्छा तव्हां वाला बात में जांच त कई हूंदी घणा माण्हू हुया जंहिं महिल इहो खून? माण्हू जेके हुया सभु हुननि जा हुया। मुंहिंजो हिकु वालिद साहब हुयो, ॿियो जेको छोकिरी जो मामो ॿिया हुननि जा माण्हू हुया। पर मूंसां इहो थियो जो साईं ठीकु आहे खणी विया ठीकु आहे ग़लती इंसान खां थी आहे खणी विया पर ॾियनि त कंहिं चङे जे हथ मां पुलिस जे हथ में ॾिना चङे खे ॾिना ॿुधई हुननि चयो त मां ॿुधाए गैरत जो मसइलो आहे कुझु कोन कंदा। ठीकु आहे हुनजे मामे खां बर्दाश्त न थिए मारे बीह रहियो। मुंहिंजे मामे खां बर्दाश्त बाबो जेको आहे मुंहिंजो वालिद साहब उहो मथे में हथु ॾेई वेही रहियो कि बाबा ॻाल्हि ईअं आहे त पोस्टमार्टम में खणो ऐं मां